नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। मोरो में रिपोर्ट करे विया रिज़वान अली जमाणी। हर साल जियां हिन साल भी नवासा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शुहदाए करबला जे चालीहे जे सिलसिले में मोरो मरकज़ी मां बारगाह हुसैनी में 72 शहीदन जे ताबूतन की ज़ियारत हज़ारे मोमिनीन के कराई वई। बाद में अंजुमन हुसैनी अगवान सैयद काज़िम अली शाह की अगवानी में दौलतपुर अरबईन मशी पैदल काफ़िलो मोरो तरफ़ रवां दवा, जेको इमाम बारगाह में नहर बाद अंजुमन हुसैनी अगवानन सैयद शबीर अली शाह, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो, काशिफ अली बुरड़ो, मोहम्मद साले बुरड़ो, रिज़वान अली जमाणी ऐं ॿियनि जी अगवानी में अलम पाक ऐं ज़ुलजना ते मुश्तमिल हज़ारे मोमिनीन जो काफ़िलो या हुसैन जी सदाउन सां बरामद थियो। काफ़िलो शहर के रिवायती पिड़न खां थींदो दरगाह बुखारी पीर पहुतो, जिते नमाज़ मग़रिबैन बाजमात अदा की वई। बाद में जुलूस मेजर चौक वटि पहुतो, जिते हज़ारे मोमिनीन पारां नुहे ख़्वानी ते ज़ंजीरज़नी गर्ज़न चाकुन जो मातम कयो वियो, जॾहिं केतिराई अज़ादार ज़ख़्मी थी पिया, जिन खे डॉक्टरनि पारां तिबी इमदाद ॾेई मरहम पटी कई वई।